असांखे धक खाई दुआ ॾियण वारी वसफ़ विरसे में मिली आहे। असीं वार सहंदा आहियूं, वार कंदा न आहियूं। मुर्की फ़रेब खाईंदा आहियूं, फ़रेब ॾींदा न आहियूं। जंहिंखे हिकु दफ़ो चाहियोसीं तंहिंखां जन्म जन्म जी जुदाई त बर्दाश्त करे सघंदासीं, पर संदसि दिल आज़ारी न कंदासीं। हिते हर शख़्स ख़ुशि रहण लाइ परेशान आहे। मुस्कुराहट कूड़ी भी थी सके थी। इंसान के ॾिसण न समझण सिखो। कुल कायनात में सब खां अज़ीम रिश्तो माओ जो आहे, पर मर्द शख्सी बुनियादनि ते जंग फ़क़त महबूबा लाइ जोटरी आहे। ट्राय जी हेलन, मिस्र जी क्लियोपत्रा ऐं हिंदुस्तान जी द्रौपदी लाइ मर्द यादगार जंगियूं लड़ियूं आहिनि। पर मूंखे यादि न पियो आयो त तारीख़ जे कहिड़े दौर में ईअं कॾहिं मर्द कायनात में सब खां मुक़दस रिश्ते माओ लाइ का यादगार जंग जोटरी हुजे। टे शयूं सोची समझी खणो, हिकु कदम, ॿियो कसम ऐं टियों कलम। मुहब्बत जी ॿेड़ीअ में पहिरियों सुराख़ हमेशा शक जो हूंदो आहे। जेको पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक कंदो, ख़ुदा ताला उन जी उमिरि तवानी कंदो आहे। विछोड़ो जिस्मानी हूंदो आहे, रूहानी रिश्ता हमेशा ज़िंदा रहंदा आहिनि यादुनि में, ऐं शख़्सियतूं कॾहिं नाहिनि मरंदियूं। मुहब्बत जो असल हक़दार तव्हांजो ख़ुदा आहे, जेको अव्हांखे 70 माण्हुनि खां वधीक चाहे थो। हिते दुश्मन खां वधीक मुहाफ़िज़ खां ख़तरो आहे, बीमारी खां वधीक तबीब खां ख़तरो आहे, ऐं मुजरिम खां वधीक मुनसिफ़ खां ख़तरो आहे।